नाज़िर मीरपुर माथेलो में बहादुर न्याणी फरजाना शर मोटरसाइकिल हलाए घरवारनि जा समूरा कमकार करण सां गॾोगॾु पंहिंजे भाइरनि भेनरुनि ऐं ॿियनि ॿारनि खे तालीम हासिल कराइण लाइ स्कूल भी खणी वञे थी। पेश आहे मोहम्मद कासिम कलवड़ जी ही रिपोर्ट। नंढड़ी जेका फरजाना शर आहे उहा मोटरसाइकिल हलाए करे घर जो गुज़र सफ़र ऐं गॾोगॾु घर जा जेके कम आहिनि उहे पाण करे रही आहे ऐं ही बाहिमत न्याणी जेका जंहिं हिकिड़ी मिसाल क़ाइमु कई आहे। अचो त बाहिमत न्याणी सां ॻाल्हि ॿोल कयूं, इन जो वधीक छा चवणु आहे। मां पीउ बीमार थींदो आहे जा मां उनखे बि खणी ईंदी आहियां, ॾेखारींदी आहियां, घर जा कम मां कंदी आहियां, घर जो जेको सभु कमु आहे उहो मां बि कंदी आहियां मोटरसाइकिल ते। ऐं जेको ॿार नंढड़ा बीमार थींदा आहिनि उहे स्कूल बि खणी ईंदी आहियां, ॾेखारे बि ईंदी आहियां। हिते बाबा साईं मोकल ॾिनी आहे, हिते स्कूल कोन्हे जो छोकिरियुनि खे खणी ईंदी आहियां, स्कूल पढ़ाए ईंदी आहिनि। जो बाबा चयो त तूं पढ़ाए अचनि। असांजी क़ौम में जेको आहे त छोकिरियूं ॿाहिरि न निकिरंदियूं आहिनि, जो मां निकिरंदी आहियां स्कूल बि। असां जेको आहे त अमड़नि खे ॿार थींदो मां मोटरसाइकिल ते खणी ईंदी आहियां, गाह बि खणी ईंदी आहियां मथे ते, हुन मोटरसाइकिल ते खणी ईंदी आहियां। इहा ख़्वाहिश आहे त असांजा ॿार कंहिंजा मोहताज न